हा ॿुधे न अदब जो वास्तो ॿुधाए अदब लाइ मां हिन करे पहिरीं खां त मां टीचर मुंहिंजो जेको एम हुयो त टीचरशिप नंबर ॿुधो 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 मां जॾहिं 1956 में सिंधी फाइनल पास करे ऐं पहिरें दर्जे अंग्रेज़ी में दाख़िल थियुसि उन वक़्तु असांजी माली पोज़ीशन इंतिहाई गुरबत जे लकीर खां बि हेठि सही इवन देन मूंखे जोड़ो कपिड़नि जो कोन हो जो मां स्कूल वञी सघां सही बात मां पंहिंजे बाबा जी कमीस ऐं बाबा जी सलवार बूट बि बाबा जो तंहिंमें इगड़ियूं विझी अॻियूं ऐं गेड़ू कपिड़ा मां दाख़िला वरिती अच्छा 1951 छावंजाह में अलहमदुल्ला पोइ हुते मुंहिंजो जेको शौक़ु हुयो सो हुयो अरबी सिखणु त उहो ग्रामर सेखारींदा अॻे न न उस्ताद कोन हुआ उस्ताद हूंदो मोहम्मद इब्राहिम मेमण हूंदो हो पर उहो ईअं बसि उहो मां हैरत में आहियां अॼु बि हैरत में आहियां त असांजा इहे जेके मज़हबी टीचर आहिनि OT टीचर आहिनि लैंग्वेज टीचर ख़ासि करे मां त इहे चवंदुसि सलामत पढ़ाईंदा उन्हनि जे सलामत ते तवजो ई कोन्हे अच्छा बसि रुॻो फॉर्मेलिटी पूरी करणु क्लास में अचो फॉर्मेलिटी पूरी करण तयारु जेके 12 महीना मां बि पढ़ायां थो 12 महीना तूं बि पढ़ाईंदो पोइ जेके मां पढ़ायां हिकिड़ो मिसाल इहा फॉर्मेलिटी पूरी कयां ऐं तव्हां पंहिंजे सब्जेक्ट सां सचा हुजो त ॿारु ॿुधायो त इज़त कंहिंजी कंदो जेको पढ़ाईंदो ठीकु आहे वालेकुम अस्सलाम अदा दरख़्वास्त जी साईं ॿुधो त मक़सदु ॻाल्हि इहो त मुंहिंजो शौक़ु हिकिड़ो त इहो हो ॿियो त उस्ताद अरबी टीचर कोन हो पोइ मां पंहिंजी पाण प्रैक्टिस कई अरबी पढ़ी जेका रियाज़त आहे जेको कुझु आहे तव्हांजी पंहिंजी महिनत आहे शौक़ु आहे ॿुधाए थो वॾी ॻाल्हि इहा आहे त मां मैट्रिक में ऑप्शनल सब्जेक्ट हूंदा 2 अॻे 5 दर्जो पास करे 6 दर्जे में साइंस ग्रुप जुदा थींदो आर्ट्स ग्रुप जुदा थींदो बिल्कुलु मुंहिंजो साइंस ग्रुप 2 सब्जेक्ट ऑप्शनल आहे हिकिड़ो मां कयो फिज़ियोलॉजी हाइजर ऐं ॿियो मां अरेबिक कयो जंहिंजो को टीचर ई कोन हो अच्छा मूं पंहिंजी सेल्फ स्टडी कई ऐं एतिरे क़दुरु अल्हम्दुलिल्लाह जो मां अरबी जो सुठो ग्रामर बि ॼाणंदो हुउसि ऐं अरबी में मां तक़रीबन थोरी घणी ईअं मामूली ख़तो किताब करे सघंदो हुउसि सही बात मामूली इन ते छा मां को वॾो इहो उन वक़्तु हुई सही मज़ा में बि लाड़ो घणो हूंदो ऐं ख़ुदा फज़ल सां मां क़ुरान शरीफ़ ते अल्हम्दुलिल्लाह चवंदुसि त मुंहिंजो सुठो होल्ड आहे अॼु बि सही जेकॾहिं को बि हाफ़िज़ किताब आहे त पढ़ंदो इंशाअल्लाह उहा आहे त सिधी जाग में तव्हां ॿुधाईंदो सॼी हिफ़्ज़ एतिरो आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं हाफ़िज़ो बि आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त पोइ हा ॿुधायो पोइ छा तव्हांजी उमिरि साईं केतिरी थींदी 81 में हाणे शुरू आहे ऐं इन में छा आहे त पोइ ॿुधायो पियो त मां पंहिंजी पाण अरबी जी पंहिंजी पाण स्टडी कई बाक़ी फिज़िक्स केमिस्ट्री उन वक़्त में मामूली हुई 8 चैप्टर आहे सो उहे 8 चैप्टर में उहो उन वक़्तु ॿारहं हूंदो मुंहिंजो शौक़ु घणो हूंदो मैथमेटिक्स ऐं अंग्रेज़ी राति जो निमाज़ ते वेंदा हुआसीं पोइ निमाज़ ते हथ ॿधा पिया ॾिसो माण्हू निमाज़ निंड में अचे पई ऐं निमाज़ पढ़ निंड में क़ुरान शरीफ़ पढ़ण जे बजाए थीर में पिया हलंदा साइड ABC साइड BC साइड BC साइड ट्रैगल दिस देर फॉर दिस इहा थी पोइ पासे में जेके दोस्त बीठा हूंदा क्लास हा उहे होशियारु थी वेंदो हुउसि सही ॿुधे त हर हिकु पंहिंजो शौक़ु आहे हाणे मैट्रिक पास थी करे मैट्रिक पास उन वक़्त में त न सेट हुया न वरी हीअं मैथमेटिक्स हुई इहे जेका आहे इहो ढांचो कॾहिं चेंज थियो कहिड़े साल में इहो 1961 में 61 में बोर्ड ऑफ ठही कोर्स यूनिवर्सिटी जो टेक्स्ट बोर्ड बेड़ो ॿोड़ियो तालीम जो सही असांजा पंहिंजा ई माण्हू हुते आया बसि इहो थियो पोइ उन में छा आहे त अल्हम्दुलिल्लाह मां त ॿुधायो मां जेको कयो पिया मुंहिंजो मैथमेटिक्स ऐं अंग्रेज़ी ते तमामु घणो तवजो
असांजो हेडमास्टर हूंदो हुओ मटाई साहिबु विजय मटाई साहिबु असांजो जेसराणी मटाई तखलुस MA इंग्लिश फस्ट क्लास फस्ट पोजीशन बॉम्बे यूनिवर्सिटी हो वाह वाह ऐं AAA में हो MA सिंधी MA इंग्लिश MA मैथमेटिक्स हा पोइ अचे वेहंदो सतों क्लास अंग्रेज़ असांखे उहो पढ़ाईंदो हो जीअं असांखे कचहरी था कयूं इहे कचहरी करे वेहंदो हो टेबल ते नंढड़ो हूंदो हल्को असां बि कंदा आहियूं पोइ टेबल ते वेही पोइ चवंदो भला ॿुधो असांखे सॼी ॻाल्हि करे ऐं पोइ जब पीरियड पोइ त भला तव्हांजो लेसन पूरो थी वियो हाणे इन मां रेफरेंस में पंहिंजा पाण लिखी अचो वर्ड जेके तव्हां डिफिकल्ट पाण लिखी अचो पोइ रेफरेंस सां बेहतर बि लिखंदासीं सबक बि लिखंदासीं ऐं मां त चवां आफ़रीन आहे असांजो हुन हेडमास्टर मटाई साहिब खे जेको कापियूं खणी वेंदो ख़ासि 10-12 जेके जिन में ख़बर असांजे टॉप जा छोकिरा आहिनि हा टॉप 10 उहो खणी वेंदो A to Z कामा जी ग़लती कंदो सेमी कॉलेज जी ग़लती कंदो क्वेश्चन मार्क ॾियण जी ग़लती कंदो किथे फुल स्टॉप जी किथे अधु यानी सभई शागिर्द पिक करे वेंदा इहो सॼो बिल्कुलु अच्छा बिल्कुलु माना एॾी त पंहिंजो उन्हनि में क़ाबिलियत हुई न उन उहो ॻाल्हि में अहिड़ी करे थो जो सॼो लेसन यादि अच्छा सॼो लेसन हा 5 सबक हूंदा द टेम्पेस्ट ऐं ॿियो हूंदो पिगमीज़ आहे ऐं टियों हूंदो इहे जेके बिरादार निकिरंदा आहिनि अलीवर बिरादार जे जहाज़ हा बिल्कुलु अहिड़ा 5 सबक 5 हूंदा ऐं बैत हूंदा 22-20 बैत हूंदा माना लिटरेचर वधीक हूंदो वाह माना इंग्लिश आहे ई लिटरेचर न उहा अंग्रेज़ी न भाई इहो थोरी आहे उहा अंग्रेज़ी उन रेफरेंस कढूं हिकु रेफरेंस हेडमास्टर चेक ऐं उन वक़्तु कॉपी जो कॉन्सेप्ट बि न हो ऐं बोर्ड सकर ई बोर्ड हुई कान हैदराबाद बोर्ड ई सका त कल्ह थी आयो आहे पोइ छा आहे त चवंदो त भला जेको 25 मार्कूं मुंहिंजे टेस्ट में खणे उहो मूंखां 75% मार्कूं लिखी वठे लिखी ॾियां इहा उनजो माना हिकिड़ो एॾो एतमाद हुयो ऐं अलहमदुल्ला वाक़ई छो बि मूं अर्थमेटिक में खयूं 98 मार्कूं 98 हा अच्छा ऐं अलजबरा में खयुमि 96 या 95 अच्छा जामेट्री में 98 मार्कूं तंहिं वक़्त में 144 हूंदा असांजो या एक्सरसाइज जो थीरमनि जी ऐं 62 थीरम हूंदा 144 हूंदा वरी नंढा थीरम जी एक्सरसाइज थींदी आहे सही आहे इहे अलहमदुल्ला ऐं बाक़ी अंग्रेज़ में मां बेफ़ज़ल ख़ुदा 78 मार्कूं अॼु सर्टिफिकेट अञा ताईं मूं वटि पियो आहे मौजूदु आहे डिस्टिंक्शन मार्कूं मुंहिंजी चइनी सब्जेक्ट में अलहमदुल्ला पोइ वरी छा आहे त मैट्रिक करण खां पोइ मां अप्लाई कयो सरसला कराची हिकिड़ो दोस्त हूंदो बाबा जो उहो वठी वियो मूंखे उते अप्लाई कयो पंहिंजे रोड्स में मूंखे मिली सब्दारो हाणे राश किथे रहूं किथे जेको माण्हू वठी वियो उन वटि त न पियो रही सघुसि शाबाश आहे उनखे उन 2 महीना खनि रहियो मुहाजर हो लियाकताबाद में उन घर जो नंबर जो अञा ताईं मूंखे यादि आहे 19/32 अच्छा लियाकताबाद हा हुयो बि मुहाजर पाण बाबा जो दोस्त बहरहाल उते पोइ जिते साईं अमालाई अदा उस्ताद ख़ालिद इन पीउ उहो उते रहंदो अमेरिकन एम्बसी में ट्रांसलेटर ऐं इहो शख़्स छदर जा अंग्रेज़ी पढ़ियलु फ़क़ति छदर जा मैट्रिक बि फेल हो ऐं उन बेस ते ओॾे पंहिंजो उनखे नौकरी मिली उते तर्जुमान हो अरबी जा तर्जुमो करे उहो सिंधी में अंग्रेज़ी जो तर्जुमो करे सिंधी में उहो तर्जुमान ट्रांसलेटर हो उन मूंखे चयो ॻाल्हि ॿुधी अथव कहिड़ी बाबा हाणे तव्हांखे असां रहियूं था भांगोरिया विलेज हा इहो आहे अज़ीज़ाबाद
स्टाफ अज़ीज़ाबाद। अज़ीज़ाबाद में हम्म। हुते चयो आहे 2 नंबर स्टाफ सां पोइ उतां वरी विचो थोरो पंधु पंधु वेंदा उते उते रहंदो मौलवी मोहम्मद सालिह आजूस मोहम्मद सालिह सालिह आजूस आजिज़ हा शाइर बि हुयो। शाइर त मां न चयो अदीब हुयो अदीब हुयो, हा। अदीब हुयो शाइर न चयो। ऐं तंहिंखां पोइ कांग्रेस लीडर हो अॻुवाण हो कांग्रेस वाह। इंडिया जो चपो चपो घुमियल हूंदोसि मां उहो रहंदो मस्जिद में मां बि वरी उन वटि रहिजी रहियुसि ये त पोइ वॾा बहस थींदा हूंदा वॾो। ॻाल्हि ई छा थिए उहो मूंखे सम्झाए थो पुट ॻाल्हि ॿुध तो ॾिठो कुझु कोन्हे कुझु कोन्हे नंढी उमिरि यंग हुयो। बहरहाल इन ॻाल्हि खे खुटाइणो नतीजो छा थियो हिकिड़ो माना मैट्रिक खां पोइ तव्हां होॾे अप्लाई कयो। हा माना 10 15 16 साल उमिरि तव्हां 18 साल। वरी छा थियो उते वियुसि उन खां पोइ छा थियो यार वियासीं फील्ड ते उते अची वियो सही ठेकेदार आयो जो अचण सां मूंखे ॾेई 30 रुपया ॿुधी जाए अच्छा। रिश्वत 50 रुपयो ॾेई जेको दारो हो मां दारो हो। सभदार हो ऐं 100 रुपयो ॾेई मोहम्मद मुबीन नालो हुओसि एस जो उन महाजर हो उनखे वण कटायो। हा सही ठहियो ॿिए ॾींहं ते मां जो पियो थो वरी इहो रिज़ाइन ॾिनी मां रिज़ाइन ॾिनी ऐं उन दौर में 30 रुपया वॾी ॻाल्हि हो। हिन महिल पघार ई 20 रुपया थी पघार 20 रुपया ई सो मां रिज़ाइन कयो रिज़ाइन जो कयो त मूंखे पिया चवनि नवाब शाह जा 2 भाइर हा महिमान ऑफिस में नर्सरी 36 नर्सरी सही सर 36 हिते ऑफिस हूंदी पोइ मूंखे चवंदो यार ॻाल्हि अॻे असां सिंधी थोरा आहियूं तव्हां महिरबानी कयो तव्हां न वञो तव्हांजो प्रमोशन थी वेंदो इहे थी वेंदो पर यार ॻाल्हि आहे सिंधी हे हिते 30 रुपया अॼु ॾिना अथनि 30 रुपया सुभाणे 40 रुपया पोइ मूं जहिड़ो हरामी कोन थींदो सही। हा ॻाल्हि आहे मूंखे ॾाढी ॾुखी थी लॻे मां आदर्शी इंसान काथे थो करे। हलियो आयुसि वरी अचे वई छा चए असां आई जेको इश्तिहार अची वियो बाबडा में अच्छा इश्तिहार वापडा में आयो। बाबडा में आयो लाइनमैन ग्रेड 2 हैदराबाद सां इहो असांजो इंटरव्यू थियो वियासीं हैदराबाद इंटरव्यू टेस्ट रही इंटरव्यू सिर्फ़ु उते टीम वेठी रिक्रूटमेंट जेका हुनजी टीम हुई वेठी सुवाल पुछंदा विया मां जो है सुबह को सवाल पुछो तो अरबी जानते हो जी हाँ तो मैं मूंखे पुछे तो वेयर डू यू लिव आई लिव लाड़काना मां ॿुधायोसि लाड़काना जो अच्छा मैं लाड़काना गया ट्रांसलेट इन अरबिक ज़हबतु इला लाड़काना मां इहे कयो मां मूंखे ओ यस गो मां हलियोसि असांखां पोइ मूंखां पोइ अहमद ख़ान अगम हुए हिते दादो केराल खां परे हुआ ॻोठ हितां जो हिकिड़ो अगम हुयो टिको कदावर जे साईं अलंद शाह नदी वसण शाह जे भरिसां अरे किथे हुया अगम ॻाल्हि साॻी आहे। हा सो हितां जो अगम हुयो उहो जो उन जा ॿार ई उभा सफ़ा ठुप ॿाराड़ी जो त वियो जो चयो त केतिरा वज़न उठा सघोगे 2.5 मन 5 मन 10 मन त हिन चयो गधाऊं क्या ख़ैर वरी ॿियो साल पे अरबी जानते हो कि उठाऊंगा पोल और तारे पोलू से अरबी बोलूंगा क्या हलो साईं उहे भेजो मुंहिंजी पोस्टिंग थी मूंखे रखियो टंडे बाबा खान ओब्लाइजिंग नेचर जे करे मूंखे टंडे बाबा खान एस डी ऑफिस में उते पोस्टिंग थी टंडे मोहम्मद खान मां वियुसि अदा उते हूंदो हुते म्यूनिसिपल स्कूल में अदा टीचर हो अदा गुल सर मूंखां साल 1.5 साल अॻु में हो उते जो अदा सलाह कयो अदा चयो केरु तव्हां असांजा असां ज़िंदगी में करे माण्हू मथे ते ॿार रखिया अधु में रखिया पोल केरु खणंदो इहे केरु खणंदो अॻे त इहा करिणो पवंदो हाणे त सभु वरी तव्हां एस डी साहब खे चइजो जेकर उहो तव्हांखे रहाए थो ऑफिस वर्क में कहिड़ो बि बिल डिस्प्यूट थियो या ऑफिस वर्क कहिड़ो बि थियो तव्हां कयो बाक़ी न त न कयो मां चयोमांसि उहो मुहाजर हो तंहिं करे चयो भई नहीं ये नहीं हो सकता नहीं हो सकता कॾहिं तरह हलियो आयुसि वरी आयुसि वरी 6 महीना बस गुज़रिया त वरी आयो टेस्ट छाजी प्राइवेट टीचर जी प्राइमरी टीचर अपना कहे छॾियो था
अप्लाई छा मेथड हो जीअं हाणे आहे न या न उहो इहे different हो? सिंपल एप्लीकेशन अच्छा। सिंपल एप्लीकेशन ये चालान वग़ैरह बि न हूंदा? न छा था चवनि सिंपल एप्लीकेशन सिंपल सफ़ा उहो आधा उते ॾेई छॾे सिंपल एप्लीकेशन या कहिड़े दौरे जी ॻाल्हि? हे 1964 में 64 जी ॻाल्हि। हा पोइ 15 अप्रैल ते 15 अप्रैल 13 अप्रैल 64 ते टेस्ट थी जी भाउ साईं खे ॾियो न। न माने पीउ हा सर। सो वरी साईं थियो टेस्ट थी टेस्ट थियण खां पोइ उते बसि कैंडिडेट त थोरा हूंदा टेस्ट थियण खां पोइ उते वरी ॿिए ॾींहं ते इंटरव्यू थियो इंटरव्यू पुछो कुझु बि न वाट इज़ योर नेम वाट इज़ योर फादर्स नेम सही साईं। इहे 2 साल त इहे पुछो हिकिड़ो कपरी हो शफ़ी बदन नालो उन ई एतिराज़ु कयो उन चयो त उत्तर जो वरी हिते कीअं अच्छा शहदादपुर साइड हूंदो न तव्हां बि? हा इहो कपरी त ॾहें शहदादपुर साइड सांगड़ घणा वठा आहिनि? न सांगड़ जो न हो एतो जो हैदराबाद शहर जो अच्छा हा सो शफ़ी कपरी उन एतिराज़ वारियो पर उते हेड क्लार्क जेको हुयो सो हुयो अदा जो दोस्त अच्छा तमामु खड़पी माण्हू उन दॿो पढ़ियो जी तो साल रफ़ी वाला बि सवाल एतिराज़ थो कयो तूं छो थो करे जी सर। DIS एतिराज़ नथो कयो तूं छो थो एतिराज़ कई DIS जीअं अॼु SDO आई हो हा रफ़ी वाला न डिस्ट्रिक्ट जो डिस्ट्रिक्ट हाणे जेके DO हाणे DO था चओ हा, न हा, DIS DIS डिस्ट्रिक्ट इंस्पेक्टर स्कूल्स सो उहो एतिराज़ नथो कयो तूं छो थो एतिराज़ कई ठहियो ठीकु आहे पोस्टिंग थी वई भई 15 ते जॉइनिंग ते पंहिंजा पोस्टिंग थी 15 ते जॉइन करिणो मां वरी हलियो आयुसि वापसि हाणे अलाए करे जॉइन करायो पर ऑर्डर ॿिए ते कढी छॾियो उन वीचारे मरो सूमरे जेको चाहो त हेड क्लार्क हो मोहम्मद इलास नालो हुउसि हितां जो खाट पाट जो पाट जो खाट पाट आहे खाट पाट माना दादो हा दादो हा हितां जो राधो अदा सां गॾु हुयो उते टजमल खां में उन ई चयो यार पर अलाए जॉइन मां जॉइनिंग कोन्हे करे छॾी सही बसि रिपोर्ट पर उते लिखी पोइ जॉइन कराए छॾी अदा बोरे कई काल हाणे हीअ ॿुधायो वरी अच्छा अदा बोरे कई काल काल पर तार टेलीग्राम साईं टेलीग्राम उहे टिकट बिल्कुलु कई साईं 15 तारीख़ कई उहा मूंखे 28 तारीख़ पहुती सही 28 तारीख़ मूंखे उहा टेलीग्राम पहुतो आहे हा ठहियो 29 ते पोइ निकितो आयुसि टंडे आयुसि हिते कहिड़ी सवारी हूंदी? रेल रुॻो बसि रेल रुॻो बसि। ऐं उतां छा आहे त हितां खां शाम जो 5 बजे ट्रेन निकिरंदी बदीन पैसेंजर जेका 4.5 रुपया किरायो हूंदो टंडे बम खां ताईं वाह 4.5 रुपया पर उहे ॾुखिया 4.5 रुपया पुट उन वक़्तु बिल्कुलु हुनजो वैल्यू इलाही हा ॿुधाए थो 4.5 रुपया उहे ॾुखिया हूंदा शींहं जे क़दम हूंदा सम्झो किरायो हितां टिकेट घर जेको आहे न काठावड़स रोड हा सर इन भरिसां इहो हूंदो हिते टिकेट घर हाणे त शिफ़ा खानो आहे इहो टिकेट हितां टिकेट वठी वेंदा हुआसीं पोइ पौणा हिते पिपले वणे भरिसां न हा हा उहो पौणा छा थींदा पौणा 5 पौणे 5 बजे ताईं वेंदा हुआसीं वरी मामा हा बाबा पाकिस्तान चौक ते हूंदो हकीम मोहम्मद आलम जो शिफ़ा खानो चांडियो सही, हूंदो बिल्कुलु। कंबराणी मां सां हाणे पोयां अथसि ॿुधे मुंहिंजा हकीम जो दुकानु आहिनि न उते न हकीम वारो शिफ़ा खानो हूंदो ॿुधी पोइ हाणे त उहो ख़तमु थी वियो आहे उन वक़्तु हूंदो पोइ उते वेही रहंदा हुआसीं असांजा ओताक हूंदी ज़ात चांडियल आहे ओताक जी वाह। उहो असां आहे न पर ज़ात चांडियल आहे उते वेठा सचो आहे कोली वेठो हा हा हक़ीक़त आहे पोइ वेठा हुआ वेही पौणे 5 बजे वेंदा हुआसीं स्टेशन ते वञूं वेहूं गाॾी में पोइ हलो अलाह जो सहारो गाॾी पोइ हले पई हले सही बात पोइ ॿिए ॾींहं ते 5 बजे एग्ज़ैक्ट पहुचाईंदी तरिबो खां लोकल हलंदी लोकल कोटड़ी में घटि में घटि 6 कलाक कोटड़ी में 7 बीहंदी वरी उतां अची हैदराबाद में कलाक में बीहंदी
बहरहाल इहो हुयो 5 बजे एक्यूरेट 5 बजे टॾे खां पहुचाईंदी। सही हा हा ठीकु हाणे 5 बजे पहुचो टॾे पहुची वियुसि। हाणे कयां अदा जी तलाश मूंखे त ख़बर न त अदा किथे थो रहे। पहिरीं दफ़ा तव्हां सिज पियो लहे हाणे किथे 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 ॻोल्हा पोइ छोकिरो सां ड्रेस सां पुछा नेठ होटल ते माली होटल सर्वो स्टेशन जे भरिसां उते माली होटल ते रुपयो ॾेई ऐं बेड वरितो। मां चवां घटि में घटि ऐं तक़रीबन मूं वटि बचा बि 2-3 पिया पर 2 रुपया मानी रुपयो होटल जो टे सुबुह जो वधासीं। मां बि अञा होटल ते बुक कराए लही वियो। मां चवां घिटी सां कोई लथुसि ॿाहिरि कुझु पियूं कुझु जो हेॾो अदा जा अचनि पिया। हे बि कोई ईंदा रोज़ु होटल ते शाम जो मिलियासीं ॾाढो इहा ख़बर न त तव्हां अचणा हो। अदा खे इहा ख़बर न हुई त अॼु ख़बर कीअं पई आहे फोनियूं राब्ते जो माना ख़त ई ॿुधाए थो त हिते जेका असां उतो टॾे खां रखंदा हुआसीं त 20 ॾींहं ते ख़त पहुचंदो हो। निज़ाम कोन हो ऊंधा करे वियासीं सफ़ा ऊंधा करे। बहरहाल अदा जलसा मिलियासीं। अदा वरी उते बाली होटल भरिसां हिकिड़ो कुतरे जो कारखानो उते हिकिड़ी नंढो जेका उन्हनि जी ऑफिस हुई हा उन में रहंदो हो। वरी उते रहंदो वरी अदा वठी वियो उते। ॿिए ॾींहुं सुबुह जो हाणे ॿिए ॾींहं ते निकितासीं ॻोठु स्कूल ॻोल्हणु। सही त तव्हांजी माना जॉइनिंग त ॾियणी तव्हांखे ॿुधाए जॉइन पघार त मुंहिंजी थी वई पर उहा पोइ अदा चयो त यार ईअं ॻाल्हाए त असां त पढ़ाई न आहे तंहिं करे उनखे हेड क्लास खे चवंदा इहे 15 ॾींहं हिकिड़ी ॻाल्हि साईं सम्झ में न आई त तव्हांखे जॾहिं वापडा जो ऑर्डर मिलियो ॿेॾे मिलियो हा ऐं हीअ जेको उहो हीअ बसि त तारीफ़ घटी न अच्छा उनजे करे मोकिली तारीफ़ घटी इहे त हिते पगरे हेॾे होॾे जा काफ़ी सिंधी छोकिरा हुया उतर जा। पोइ ॿिए ॾींहं ते अदा जॾहिं स्कूल ओवर थियो अदा चयो हाणे ॻोल्हियूं स्कूल। असां 4 ॼणा टे ॿिया चौथो अदा 5 मां साइकिल ते न हंधि आयासीं आयासीं बस स्टॉप ते आयासीं पुछो त बाबा हमारा चयो दादा मां दोस्तो असांजो मुंहिंजो क्लास फेलो हो आबदारो मुंहिंजो क्लास फेलो हो अला बख़्श नालो ख़ासि किलो कबर हुयो। सही उहो बि गॾु हुजे ॿियो मामा दादा मेमण इहो बि कंबर जो उहो बि गॾु हुजे 2 लाशारी जा छोकिरा जा ठोफचो इहे बि गॾु हुजनि अदा मां आयासीं त लारी में चढ़ी त 12 आना टिकेट हूंदी। अच्छा हा 9 माइल ते लहिणो आहे हा न चढ़ी वेठा हुयो त अला बख़्श हुते पढ़ो ॾियो त मूंखे दवा न करायो मूंखे इहो करायो मूंखे असांखे हिकिड़ो ॻोठु आहे उन ॻोठ जो नालो खपे। असां कहिड़ो सिद्दीक नारो हा हिकिड़े भरी लारी में चयो ए भाऊ 9 माइल जी टिकेट वठो 9 माइल जी टिकेट वठो। हाणे 9 माइल जी टिकेट वरिती 12 गाॾी में हा साईं गाॾी में 12 टिकेट पंहिंजी 9 माइल ते लथासीं उहो बि लथो उहो चयोसीं हलो उन करायासीं। शाख जी डंडी शाख सरवी आहे डंडी शाख जे अञा मोरी ते आयासीं त उहे मोरी खे चवंदा फुड़ हा मोरी ते आयासीं त हुन चयो भाऊ मुंहिंजो रस्तो आहे हाणे इहे बि त सिधो हा तव्हां हीअं तव्हां सिधा वञो पर पोइ असांजो वञो चई अॻियां हिकिड़ी फुड़ ईंदव उहा टपी ॿी फुड़ ते वञी पुछिजो। असांखे चइबो आहे फुड़ छाखे चइबो आहे असांखे इहा त ख़बर आहे न फुड़ हाणे अॻिते वेंदव त पावर जो ॻोठु ईंदो कुता अथव ॾाढा तमामु घणा कुता जाम आहिनि तंहिं करे थोरो ख़्यालु कजो सभु शयूं ॿुधाईंदो पियो वञे हा ठीकु आहे असां हुन त ॻोठु ख़बर उते लॻो आहे जीअं मिसाल छा चवां तव्हांजो ॻोठु ओड़ी सिम तव्हांजो ॻोठु ऐं साम्हूं सिम हिन पासे त इन न पियो ॿुधाए त कोई हे ॻोठु हेॾो मूंसां आयो त सिम टपो शाख टपो बसि ठीकु आहे
ऐं आयासीं जॾहिं असां पाण जो वठणु त हिते साईं अला बख़्श बि कयो डिंगर, आज़म बि कयो डिंगर, अदा बि कयो डिंगर, मां बि डिंगर कयो, ॿिए दोस्त बि डिंगर कयो, मथां कुता हुजनि। पाण ॻोठ त टपियासीं, कुते जो नालो ई कोन। ख़ैर असां वियासीं हमरा ॿिलियूं रस्ते ते, उन खां फुड़ छा चइबो आहे, ए भाऊ तव्हांखे फुड़ बि ख़बर आहे? ख़बर हुजे तोखे थियो आहे, ए भाऊ बंदि बंदि हुन मोरी मोरी बंदि न मोरी, ठीकु आहे। अॻिते वियासीं ॾिठीसीं भाऊ बंदि आहे, उहो काठियूं रखियल बंदि बंदे हा भई पकी मोरी न बंदि। पुछो त असां सिंधी किरदार ॻोठ आहे, ए भाऊ हीअ ॻोठ आहे। टपियासीं ॻोठ त भाई वॾी आई अथव बराबरि ॾिठासीं, हाल थिया कच वच थियो। ॻोठ में त स्कूल कोन हो, बुनियादी मूंखे विझिणो हो, टे पारी थी सिजलाणा अदा मोकिलायो, उहे हलाया। हाणे स्कूल एतिरो उतां जिते स्कूल जो ॻोठ खां तक़रीबन 40-50 क़दम परे। अच्छा हा उहे ॿाहिरों बनियूं झंग, हिन दुकानो वञण में उथंदा कचहरी कंदा असां केॾा वञी चई त ए आउं ॻोठ पियो वञा, जेको थी चए ॻोठ पियो वञा। ॻोठ आहे भई सभई ॿाहिरि आहिनि छा दिलि में चयो, सही दिलि में चयो सभई ॿाहिरि आहिनि छा। आख़िरी हिकिड़ो जेको थियो हुनखे बाह में चयो बाह केॾा थो वञे? हा केॾा थो वञी, ए भाऊ ॻोठ पियो वञा, तूं ॻोठ थो वञी हिते मां अकेलो हूंदुसि न। चई त पोइ छो भाउ को छा मूंखे भाउ हिते भाउ थींदो अकेलो मां हिते कीअं अकेलो रहंदुसि। नओ माण्हू मानी टिकी को छा मानी त ख़ैर मिलंदी पर ठहियो कचहरी वारो माण्हू हुजे न, उते मानी त अॻे में खाधी थिए। हा हो जो थियो त मां बि हुन सां ॿाह में हथो हलो हुन भॼी वञे। हा दर ते वियासीं त हुन सॼो कयो भाटी खे, ओस आहे न त हुन चयो को ए इहो मंझीअ थो खणी मंझो थो खणी आहे, सॼो मंझो खणी ईंदा, सॼो मंझो खणी ईंदा। मंझो माना हंधु? हा मंझो माना खट खट हा असां त मंझो चवंदा जिते हंधि रखूं न उहो खट ठहियोसीं। मंझि खट बि खणायो हंधि बि खणायो, चई छो को ए मास्तर वारा जिन आहे पकड़ियो बि झलियो बीठो आहे। खट खणी आया उहो बि कच में जिन्हनि जो तस्वर बि हुयो न, माण्हू अणपढ़ियल आहे इहो ई आहे न। सो हालत इहा जो को बि पढ़ियल कोन, इहो हिकिड़ो ई उस्मान ऐं ॿियो छोकिरो गुलाम नालो 5 दर्जा पढ़ियल ॿियो 6 जन खे इहा ख़बर न आहे त दीन छा थींदो आहे, महिमान छा थींदो आहे। इहा हालत महिमान जी का ख़बर कोन। बसि पोइ ॿिए ॾींहं ते हलाक यादि करे स्कूल शुरू कयोसीं, रजिस्टर वग़ैरह त मां वठी वियो हुउसि, खोलाए नाला नाला 2-3 छोकिरा आया, 2 टे आया, इहे थींदा हुआ, दाख़िल कयासीं। उते रहंदा हुआ उते स्कूल में? स्कूल में पोइ मूंसां हिकिड़ो स्कूल सां बिल्डिंग हो या कच्ची? न कच्ची उतां वॾेरनि जी जीअं हूंदी आहे, उतां खां वठी वियो आहे दुकानु हो, हुनखे मथां अॻियां बन हो, असांजी जीअं हूंदी हुई। हा बन। पोइ वरी गवर्नमेंट ठारायो, हेठों बुनियाद पको पथरनि जो 2 फुट खां पको, मथे कची ईअं थर में छपरा न हूंदा आहिनि ईअं इन स्टाइल में? बरसाति पई वरी छलो किरी पियो। 6 साल ज़िंदगी आहे हुते गुज़ारे बि 6 साल। ऐं इन्हनि 6 सालनि में शागिर्द केतिरा हुते पैदा कयो? 6 साल एनरोलमेंट 6 साल में तक़रीबन जेके बि शागिर्द आया उहो अॻिते पाण न पढ़िया। पाण न पढ़िया? अच्छा। मूं उन्हनि मां तक़रीबन 7-8 छोकिरा क़ुरान बि पूरो करायो। अच्छा। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठा छोकिरा पैदा कया, ज़हीन सुठा, पर पोइ हुननि जो शौक़ु कोन हुननि में माहौल न हो। माहौल न हो। हालांकि मिडिल स्कूल बि वेझो हो, जीअं ॿुधायो सिल्वर टप मिडिल स्कूल बि वेझो हो, पर पोइ हुनजो दिलचस्पी न हुई। सभु इहे न पढ़िया वीचारा 12-6 साल सां पोइ उन में हिकिड़ो साल मां वरी 65 में मूंखे लॻी ट्रेनिंग JV जी, स्कूल टीचर प्राइवेट JV जी मीरपुर बठोरे, उते बठोरे में
उते बि बसि बठोरो माना ये ज़ोर हूंदा न हिते ज़ोर ॿुधाए थो ज़ोर घणी थो थियो हा रमज़ान शरीफ़ जो महीनो हुजे साईं मां उते वञी पहुतुसि जो लहे पियो रोज़ खोलण जो टाइम हुजे वञी हिकिड़ो इहा नओं होटल बि नओं हो होटल बा होटल कहिड़ो कंधी चौधारी कंधी न जी लकड़ियुनि जी ऐं किथां कारनि जा जी पतरू किथां कीअं मथां पतरू मां वञी वेठुसि जो त छोकिरो आयो पाणी खणी पाणी जो खणी आयो त मां तव्हांजे अॻियां ॻाल्हि थो कयां त हीअं जो गिलास रखई त मां नक बंदि कयो एॾी धप पाणी में छट खणी वेठे त मूं चयो आहे की पाणी हे त मां न पियोसि छोकिरे ॾिसी ऐं मुंहिंजो मां जो चयो त छोकिरे ॾिसी वञी पीउ वरितो माना कावड़ा न कावड़िया पीउ सां वञी ॻाल्हि कयूं ऐं उतरादी आहे हिकिड़ो दड़ो इहो जेको साम्हूं न मां सम्झां पियो इहो साम्हूं जेको आहे उतरादी आहे इहो पाणी नथो पीए उतरादी आहे हा वीचार इन खे वठी आहे मां वियुसि मूंखे पोइ चयो आहे किथां त आई हुन पर हो ॻाल्हाए सराइकी मां सिंधी किथां त आई मूं चयो लाड़का ते कहिड़े तारके दा मीरो खान ते कहिड़े ॻोठ दा बंबो कान चवंदा बंबो कान चवंदा मां जो चयो त हे उथियो उथी मूंखे भाकुर पाते भाकुर पाए मूंखे छा चयो त अदा मां बि चाढ़ियो मैं बि चाढ़िया चाढ़िया हा चाढ़िया हा उथई मेरी भेण बेस बम्बे में न ॿुधाए थो मेरी भेण छा खाधो नालायसि मेरी भेण हाणे छा खाधो मूंखे ॿ पियो सुझनि अच्छा हिकिड़ी असांजे ॻोठ ऐं बबोका चांडे विच ते ॻोठ आहे मोदराणी चांडा सभु आहिनि बिल्कुलु आहिनि मोदराणी हिकिड़ी उहा उते ऐं ॿियो वरी बम्बे खाना में जेका बम्बे खाना में हुई उहा असांजी अज़ीज़ हुई वरी हीअ त न थी सघे मां चयोमांसि त पोइ मां पाण चयोमांसि मूं चयोमांसि सुलेमान था आखे हुयो उहा त मुंहिंजी अम्मा पीरल वारा न न ॿिया अच्छा मां आखे पीरल जुमराणी मुंहिंजो इहो आखे हो त बाबा मुंहिंजी अम्माड़ा वञो छो त तंहिं वक़्तु मोहबतूं हुयूं न मोहबतूं हुयूं अमड़ कीअं थो चवां जो मां जॾहिं पढ़ंदो हुउसि त उन दौर में असांखे हर शइ घरां खणी अचणी पवंदी हुई सही पोइ करे बाबा वीचारो मथे ते खणींदो करे असांजो भाउ खणींदो करे वरी असां वेंदा हुआसीं छंछर ते स्कूल ओवर करे वरी पोइ निकिरूं लाइन जा जेके शागिर्द हुजो कंहिंखे किथे चयोसीं कंहिंखे किथे वरी असां आख़िर में असां पहुचूं हिकिड़े दफ़े छा थियो जो अदा में बैठक कयो मां अचां पियो अनु खणु गुरबत ग़रीबी हाल जो त हफ़्ते जो बि मुश्किल न थिए टुकर जेके बचंदा उहे रखे छॾींदा हुआसीं कमरे में पोइ वरी शायदि ॿिया दोस्त मानी पचाए हर को मानी पाण पचाईंदो 10-15 चुल्हा हूंदा हर को मानी पाण पचाईंदो पोइ टांडा खणी वरी पाण पुसाए उहे सुकल टुकर उहे बि खाईंदा हुआ करे अटो खपी वेंदो हुओ चांवर खपी वेंदा हुआ पोइ ईअं बि कयो मिर्च पुसाए मिड़ई टाइम गुज़र सही सो हिकिड़े मां आख़िर में ताईं मूंखे मुंहिंजो चवंदो अचां पियो अचो आयासीं त इन्हनि जे ॻोठ में इहा जेका माई छा कंदो इन्हनि जे ॻोठ जो छोकिरो अनवर नालो हुउसि उनखे उते छॾिणो हो वरी उदो माउ जो माउ जो हुयसि उनजी माउ उन माउ जो नालो हुओसि जादुल उहा माई वीचारी वेठी आहे त पुटु मुंहिंजो ईंदो इहो पाणी वारो पतरो बतो थाल भरे पियो थाल में रखी वेठी आहे ठहियो चक थी 12:30 राति जा थी विया सियारे जी राति न सावणी 12:30 थी विया साईं माईअ जो पई उहो भतु खणी मूंखे ॾे मां चयो अमा मुंहिंजो त घर भतो मां रखियो हुओ अखियुनि मां पाणी हाणे मूंखे भाकुर पाए चुमी ॾेई चए थी अबा तूं मुंहिंजो पुटु आहीं छा अनवर जो भाउ सां मुंहिंजो बि हा इहे मोहबतूं हा पोइ हुनजो उहो खीर मूंखे ॾिनई पोइ मुड़ुस खे चई त गुलाब चई जी चए 2 किलो वठो मां मानी पचाए थी ॾियां अनवर लाइ मां मानी पचाए थी ॾियां ऐं बचो हितां घर मां बुखियो आहे तंहिं करे मां हुनखे चयो त बहरहाल ॿुधे
सो मां चयो उहो त असांजे अमड़ आहे, उन सां असांजा रस्ता बि रहा। अॻे मोहबत बि हुयूं, सभु ॻाल्हियूं हुयूं। पोइ हुन चयो छोकिरे पुट खे चई सालिया, चई जी बाबा, चई त अधे गुलबंद जो होटल ते वठी छॾियोसि। हाणे मेन बाज़ार जेका इहो मीरपुर भटोरे जी आयासीं, मेन बाज़ार मीरपुर भटोरी, हुन जो होटल हुयो ओरी की भित, ओरी की भित। सही बात ऐं हेतिरी बसि वधि वधि हेतिरी बाज़ार आहे, सोढ़ी सफ़ा, माण्हू जी लंघ टे जहिड़ी टे माण्हू चार ई लॻनि त बसि बंदि थी वञे। रेड़ी बि मुश्किल सां टपे, जॾहिं माण्हू दिक़त त चढ़नि त रेड़ी वञे। बहरहाल उते जो त हुनखे ॿुधाई जीअं अधी शाख अमा पुफी शाख आहे तुंहिंजे ॻोठ त आहे, असां चंड आहे, ऐं बाबे आख़िया आहे त ईंदी पार थो वई। ठीकु आहे साईं, वेठा हुन चयो त बेटा ॻाल्हि ॿुधो, आला वाला पुछई चई राज कीअं आहे, आई न आहियां मुंहिंजो त को वाक़ुफ़ ई कोन्हे। हुन खानदान छा कयो, उतां खे कुझु उतां खे कुझु ई ॾेई हुनजो नालो छा हो साईं? गुल मामा, गुल मोहम्मद नालो गुल मामा चांडियो चांडियो। ऐं वो भाउ जेको हुओसि हुनजो आदम नालो हुओसि, आदम आदम। ऐं टियों भाउ हिननि जो हुयो मोहम्मद उर्सराज, उहो वरी ॾही कंदो हुओ, ॾही ॾही सुबुह जो उन होटल जे भरिसां ॾही रखंदो जाम। अच्छा उन दौर में माना इहो तस्वर हुयो ॾही हा पोइ उन दौर में धोरा हूंदा हीअं खीर हूंदा मखण उहे बि हुया। ऐं वॾी ॻाल्हि इहा मां ॿुधायां त जॾहिं मूंखे ज़रूरत पई गिह जी, मां चवां गिह थो वठो मानी कचो पई, गिहु। हा रहण लाइ राश जो इख़्तियार कई त ॿ दोस्त ॿिया मूंसां गॾु हुया। टीचर हिकिड़ो हुयो मातली जो दर्सु, मातली जो दर्सु हुयो, ऐं ॿियो मातली आहे किंजर जो मातली 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 जो मातली जो मोहम्मद सिद्दीक़ दर्सु, मोहम्मद सिद्दीक़ ऐं ॿियो हुयो राजो खानाणी, राजू खानानी वॾो मशहूरु माण्हू हा, उते निज़ामणी छोकिरो उस्ताद हुयो। अली नाज़ आलस, उहो शाइर हो। कहिड़ो नालो कयो अली नाज़, अली नाज़, अली नवाज़ ना अली नाज़ नाज़, अली नवाज़ तख़लस पंहिंजो मूंखे यादि हुयुसि बसि शाइर हो शाइर साबिर, साबिर जो तख़लुस, साबिर अली नवाज़ साबिर साबिर तख़लुस। उन्हनि चयो यार असां बि हेॾे रहंदासीं, हिते हॉस्टल में असां न रहंदासीं। 3 ॼणा रहियासीं, 12 रुपया बस वारा ते, अच्छा 12 रुपया उन चांडे साहब चाढ़ियो। ठीकु आहे। उते वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त गिहु तव्हांखे डालडा न मिलंदो, उन वक़्त में मखणु, प्योर मखणु, हर दुकान ते मखणु पियो आहे। वाह मां वियुसि मखणु वठण, मां चयो पाउ मखण जो तरे ॾिसां त तंहिं वक़्तु ॿुधां पाउ सेर, पाउ मखण जो तरे त हुन मखण जी पाउ जी जाइ ते अधु पाउ थो ॾे। मुंहिंजो आहे छा थो करे की उहो त चए साईं कचो करे पको, हाणे मूंखे इहा कहिड़ी ख़बर कचो छा आहे पको छा आहे। मूं चयो छा छो हे छा आहे, चए कचो पाउ आहे। हा भई पको करिणो आहे, पोइ पाउ खणी करे हे पको पाउ, मुंहिंजो पको पाउ आहे। उहो कचो पको बि सिखिया हम पायूं बि माना हुयूं अॻे त हा कचो पाउ न रेट माना उहो सही आहे रेट उन आहे, इहे न त को हाणे जीअं असां अधु पाउ चऊं त अधु सही। पाउ जी क़ीमत वठंदो न। सही ऐं माना उते आनो मथो रखियऊं सो पको पा थी वियो न अधु पाउ रखियऊं, तोड़ियो अधु पाउ, सही अधु पाउ जो वटो कढी रेट बि साॻियो ई न सम्झो। जॾहिं मां हुनखे पाउ चयो जी भाउ त हुन विधो अधु पाउ, सही अधु पाउ जो त अधु पाउ जा पैसा पियो थिए न, अधु पाउ जा पैसा। अधु पा जा ई हा भली तव्हां पा चयो पर अधु पा जा अधु पाउ जा सही पैसा। सही पोइ जॾहिं मां हुनखे चयो पको पाउ त हुन पाउ अधु पाउ करे पाउ विधो, सही पाउ पोइ पाउ जा पैसा थिए उन वक़्तु घणो पा हुआ पाउ सेर जो चौथो हिसो न न उनजो रक़म थो पुछां न पा रक़म आता है तो ये हूंदो 12 रुपया 13 रुपया 12 रुपया किलो हूंदो चकर हूंदो हा 1200 हा और उते उते बा ऐं उन में बि तव्हांखे पटाटा मिलंदा अटो मिलंदो उमेर भाऊ माण्हू जी असुल शयूं ख़तमु थी वियूं उते बा वो स्कूल में जे क्लास में असां 144 ट्रेनिंग टीचर आहे क्लास उते बि घणा साल पढ़ायव ॿुध पढ़ियो जेडी कोर्स अच्छा ट्रेनिंग हिते हिन में मीरपुर भठोरे में मीरपुर भठोरे उते ट्रेनिंग कयव ट्रेनिंग की माना इहो वॾो शहर हो न न बनस्पत टंडे मोहम्मद खान खां खान शहर हो हे त मीरपुर भठोरे इहे सॼो विलेज हो विलेज जाए त विलेज हो सही
या बुल शाह करीम विलेज हो को शहर थोड़ी हो ठीक बहरहाल हिते जो पोइ असां स्कूल में 144 उस्ताद ट्रेनिंग सही बात 3 क्लासा पंहिंजे असांजो प्रिंसिपल हूंदो हो चौधरी बरकत अली पर थोरे वक़्त में उहो ट्रांसफर थी वियो पोइ आहे मिस्टर शफ़ी मोहम्मद टालपुर सही उहो आहे पर उहो लर्नेड माण्हू हुओ वाह लर्नेड आयो अचंदे हिकिड़े ॾींहुं छा कयो हुनखे ख़्यालु आयो चई मां सुभाणे तव्हां खां टेस्ट वठंदुसि ठीकु आहे साईं ॿिए ॾींहं ते हिन असांखे 2 सुवाल ॾिना 2 सुवाल बोर्ड ते लिखियई 2 सुवाल ब्लैक बोर्ड ब्लैक बोर्ड ते सही बोर्ड ते 2 सुवाल लिखियई ॿिए क्लास 3 क्लास में लिखी वियो हाणे हिसाब कहिड़ा उहे हिसाब तव्हांखे ॿुधाया हिकिड़ो हुयो त 1400 रुपये में 2 घोड़ा ख़रीद करे हिकिड़ो 25 सैकड़े नफ़े सां विकियुमि ॿियो 20 सैकड़े नुक़सान सां विकियुमि त नफ़ो नुक़सान केतिरो थियो त न नफ़ो थियो न नुक़सान थियो अच्छा ॿुधायो त घोड़नि जी ख़रीदारी केतिरी हिकिड़ो इहो ॿियो ॾिनई जामेट्री जो हा वॾी ॻाल्हि भित जी ऊचाई 16 फुट भित जी ऊचाई आहे सही 16 फुट भित जी ऊचाई आहे 12 फुट भित जे पाए खां ॾाकड़ जो पायो 12 फुट डिस्टेंस आहे ऐं तंहिं जो ॾाकड़ जी ढेगलो केतिरी इहे 2 हिसाब 2 हज़ार ठीकु आहे साईं टाइम ॾिनई बाबा 10 मिंट टाइम आहे ॿारहं ॿिए ॾींहं ते पाण कापियूं खणी राति जो चेक करे ॿिए ॾींहं ते सुबुह जो असेंबली जे ते मुंहिंजो नालो खणी मूंखे घुराई लाल खान चांडियो ओतिरा थी आयुसि मां पुठी ते हथ हणी मूंखे छा चए त चवंदा साहिब जहिड़ो असां ॿुधंदा हुआसीं उन खां वधीक ॾिठोसीं उतर जो ढॻो लाड़ जो माण्हू ओतर जो माण्हू ओतर जो ढॻो लाड़ जो माण्हू पर लाड़ जे माण्हू त को अफ़ालियो कोन 143 उस्तादनि मां कयो हिकिड़ो कयो हिकिड़ो हिसाब सही आहे त कयो अधु 143 चई त सिधो थो चए यार कमाल आहे तव्हांखे सबक़ु पिराइणु खपे उत्तराधन खां हा सबक़ु पिराइणु खपे मूंखे इहा चई हिकिड़ो त 143 साल खां पोज़ीशन खणी वियो इहो एहसासु हुयो पोइ उते मां लेसन प्लान ठाहींदो त कॾहिं मूंखे लेसन प्लान ठाहिण जी मोहताज न थी पंहिंजो पाण बसि मूंखां ॿिया जेके उस्ताद टेनिस लेसन प्लान ठाराईंदा हुआ त मोहम्मद चंदा हूंदो हुओ हिन जो मिठाणी जो अच्छा हा उन हा क्लास टीचर हो उन हुन खां पुछंदो बाबा कंहिंजो ठहियल आहे साईं उतारा चए बसि बाबा उतारा जो ठहियल आहे इहो वेरीफाई करिणो ई आहे कलंदर शाह लकियारी मुंहिंजो क्लास फेलो हो स्कूल में उते रंगरेज़ हा इहो बि मुंहिंजो क्लास फेलो हो ऐं साबिर हुयो साबिर हुयो ॿिया बि 2 टे शाइर हुया पोइ उते बि कहिड़ा दोस्त जेके मूंखां लेसन ठाहिया हिकिड़ो हूंदो लौंठो ज़ात जो हा लौंठो लांबस हा मोहम्मद हुसैन नालो हूंदोसि उहो वीचारो छा करे ॻोठ हूंदोसि वेझो हर छंछ आचर त सुबुह जो 2 बोतल गाए गैस जो खणी ईंदो हा पाण वीचारो सुबुह जी मानी खाधे त वार त बसि रहंदो हॉस्टल में मुंहिंजा 12 महीना हुन बराबरि गुज़ारे वियो आहे अलाह जल्द तौसीफ़ कंदो 12 महीने में मूंखे बखण वठी ज़रूरत न पोइ जेको पहिरियों अथव बसि बाक़ी वरी ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदो आहियां मज़े जी मरहूम अलीदा साबिर मानी पचाईंदा हुआसीं मानियूं पचायूं 2 चांवर जो मिसाल पोइ हीअं करे हथ हणे साईं हीअ मानी वॾी आहे अड़े बाबा तूं खा तोखे माफ़ आहे चई न अलाह मूंखां पुछंदो उतो टुकुर वञी मूंखे हाणे 2 हिकु बाबा तूं कदावर जो आहे न तूं जेतिरी वणे तेतिरी खां पोइ छा करे ऐं वरी मिर्चनि जे ख़िलाफ़ु
ॻाढ़ा सावा ॻाढ़ा पोइ मिर्च सको कुझु बि कोन्हे अच्छा असां इन करे मां मिर्च पोइ भाॼी में पोइ विझां करे करे इंसान आहे बदमाशी बि कयां और वरी हिन मां ॻाल्हि नथो कयां त को ॼाणी वाणी हिकिड़ी शौरी माना हुनखे हा शौरी हा ॼाणी वाणी मिर्च विझां पर करे जॾहिं मां मच्छी वठां या गोश्त वठूं हा, उहा फिकी के खाए माण्हू या बसर खां बग़ैर के खाए सही आहे सही हे न खाए पोइ वरी हिन छा कयो ॾही वठि उहो खाए ॾही खाए वाह। ॾही जो खाए त अधु अधु किलो टे टे पा सुबुह जो टे पा मंझंदि जो टे पा राति जो अच्छा मच्छी खां पोइ न जंहिं ॾींहुं मच्छी थिए या को मिर्च थिए जंहिं ॾींहुं मिर्च हुजे अल्लाह हा टे पा सुबुह जो टे पा जो उहो सोचो चयो साईं गुज़ारे पे मादे ई तकलीफ़ करे वियो ख़ुदा जेको टिजी टिजी खाए थो ॿुध हा सर वरी हिकु मां जे लाइ उहो दर्स चए त मौसरी यार रोज़ जो टाइम ते खीर खणे चई त दर्स खीर अथसि उहो चएसि ठीकु आहे वरी बुख ॾे वरी बुख में बदमाशी थिए मां चवां बसि हे तूं खीर खाए यार हे त सफ़ा खटो आहे वरी वीचारो न खाए उहो खीर सां खाई मतिलबु ॾाढो भलो ॾाढो भलो दिलि जो साफ़ माण्हू ॾाढो भलो ऐं बाहि बाहि त बनावे साहे बाहि त सां चई यार हाणे अलाए ॾिनो अथई पाणी जो पुटु विझेसि वॾो पोइ छा करे पाणी ईअं मथे लठ सां ॾिघो लकिड़ो ईअं करे काठी करे हा बसि पाणी विझो 12 महीना खाराया गुज़ारिया त उहो वीचारो पंहिंजो हर को पंहिंजे में थी वियो मां वरी साॻे स्कूल में आयुसि 6 सालनि में वॾी ॻाल्हि ॿुधाई आहे त कॾहिं ॻोठ वारनि हंधु न धोतो हाणे भाई हंधु धोतो मिटी थी वियो आहे गप थी वियो आहे गारो चई हिते केरु कपिड़ा धो न असां रिलियूं न धोतो अच्छा सफ़ा मुतबर आहे न माना हा अच्छा जी सर रिलियूं न धोईंदा आहियो न कतई त उहे सफ़ा कारियूं थी वियूं जाइ टही क्लास में टही पियो बरसाति में छा ठाही में क्लास स्कूल रही वियो पोइ वरी जेके सिरूं पियूं पकियूं उहे ईअं रखे वरी इहो रखे ऐं हथ जो जीअं थींदा आहिनि दरवाज़ो हथ जो ईअं वरी अदर बेचूं ॾेई बंदि करे सियारे जो अंदरि सुम्हंदा सावण जो ॿाहिरि सुम्हंदा वक़्तु गुज़ारियासीं हिकु दफ़े मां आयुसि तॾहिं सां उते जो आयुसि त मूंखे हिकिड़े दोस्त चयो अदा सां गॾु रहंदो हो दोस्त कहिड़ो हे तव्हां सुञाणो साईं वाहिद बख़्श लगारी साईं वाहिद बख़्श लगारी काशव जो पीउ हा वाहिद बख़्श लगारी साईं दाऊद लगारी जा हा ॿियो नओं साइंस थिया हुते हिकु दफ़े मूंखे चई त ॻाल्हि हूंदी थी कहिड़ी हाणे साईं जीअरो आहे गुज़ारियो आहे हा सो चई मूंखे त ॻाल्हि ॿुधी भई कहिड़ी चई तुंहिंजी ट्रांसफर कराए पोइ छा खाए थी मां चयो छा खाए थी खाराइण वारो दादी मां छा खाए सही गॾु रहंदा हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां सुभाणे आचर तूं राति हलियो वञ सिधो वञे हिते नूर अदबी स्टोर थी महाजन जो अदबी स्टोर को हिते छा कहिड़ो रोड आहे इहो काठियावाड़ खे पतो आहे हिते उदो अदबी मंज़िल आहे अदबी स्टोर अदबी मंज़िल हा अदबी मंज़िल हा हा उते वञ फिलहाल नालो थिए थो मां सम्झां हा केरु बि हा उर्दू स्पीकिंग आहे हा राति जो उर्दू स्पीकिंग राति जो मां आयुसि चई त उहो बीचो तोसां कंदो हेॾे चवंदो चाहे पर इहे रमंदा सघो मां ॿार था ठीकु आहे मां आयुसि ॿिए ॾींहं ते जीअं राति सुबुह हिते लथासीं सुबुह जो हलई सिधो स्टोर ते हुन सां ॻाल्हि कयो हुन चयो ठीकु आहे दरख़्वास्त एप्लीकेशन लिखी आहे भई हाणे लिखी थो वठां हुन उर्दू में चयो त उहा त अंग्रेज़ी हा सर अचो न वरी मोटी वियो सो म्यूचुअल ट्रांसफर जी एप्लीकेशन लिखियो त वरी असांखे ख़ैरपुर में इंस्पेक्टर हूंदो स्कूल्स DIS ज़िले जो 5 ज़िला जो हिन डिवीज़न जो हूंदो इंस्पेक्टर ऑफ स्कूल्स ऐं हैदराबाद डिवीज़न जो इंस्पेक्टर स्कूल्स जुदा हूंदो हा उनखां काउंटर साइन कराइणी पवंदी उतां उनखां कराए हुन एप्लीकेशन लिखी ॾे वियासीं सखर
मूंखे चयो यार ॻाल्हि ॿुधो हुन चयो उर्दू हुन त उर्दू में चयो मूंखे ॻाल्हाइण बि न ईंदी आहे मां त अख़बार में त न पढ़ियो उर्दू हुनजी ॻाल्हि ॿुधी थी भई कहिड़ी छा तव्हां हिते छा कयो तव्हां वञो बसि मां करां थो ॾियां ऑडर बसि मां 60 रुपए मां थी मां पोइ त पुठि हलियो आयुसि लाड़काणे उहो थी वई हफ़्ते जे अंदरि असांजी बाय पोस्ट हा म्यूचुअल बि थी वई मां उतां रिलीज़ थी हीअ रिलीज़ थी होॾे हली वियो हिते हाणे थकी पिया बाक़ी रहियो इनशा पोइ ज़िंदगी त पोइ कंदासीं ॻाल्हियूं